हिन सृष्टि में अर्थात हिन सॼी प्रकृति में अहिड़ी कोई संपत्ति नाहे जेकी मन जी शांति खां वॾी का संपत्ति हुजे। वारी जिंदगी, जीवन जी अध उम्र ताईं पैसा कमाया, पैसा कमाइण में हिन शरीर खे ख़राब कयो, बाक़ी अध उम्र ताईं उन्ही पैसे खे शरीर ठीक करण में लगायो। न शरीर बचो न पैसा। वारी जिंदगी। शमशान जे ॿाहिरि लिखियल हुयो, अर्थात मसाणनि जे ॿाहिरि लिखियल हुयो त मंजिल त तुंहिंजी इहा ई हुई, पर जिंदगी गुजरी वे ईंदे ईंदे। छा मिलियो हिन दुनिया मां तोखे? पंहिंजनि ही अची करे तोखे जलाए ॾिनो वेंदे वेंदे बि। वारी जिंदगी। पैसनि जी बुख अहिड़ी लॻी त कमाइण निकिरी वियासीं। जॾहिं दौलत मिली त हथ मां रिश्ता निकिरी विया। ॿारनि सां गॾु रहण जी फुर्सत न मिली, ऐं फुर्सत मिली त ॿार कमाइण निकिरी विया। वारी जिंदगी।